प्यारा दोस्तों, हजरत गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह जे दरगाह जे मनाज़िर खां बाद में असी वञी रहिया आहियूं शाह रुकन आलम नूरी हुज़ूरी जे दरगाह ते रोज़े ते दुआ घुरण जे लाइ। ही तारीख़ी दरगाह ऐं सकाफ़त जो ऐं रूहानी ऐं मारिफत जो नूरानी मंज़र जेको साम्हूं मुंहिंजे पोयां बैकग्राउंड में ॾेखारिजे थो पियो। अदाई रोज़ो बि ॾेखार ऐं हेॾां चौधारी जेको आहे नज़ारो बाज़ार जो ऐं घर में जेके आहिनि मस्जिदूं इहे कुंभज़ इहे बि ॾेखारे। दोस्तों, ये आहे दरबार आलिया ज़ुब्दतुल आरिफीन सिराजुल सालिकीन कुतुबुल अत्ताब अबुल फतह हजरत शाह रुकनुद्दीन रुकन आलम रहमतुल्लाह अलैह नूरी हुज़ूरी सोरवर्दी। प्यारा दोस्तों, अचो तव्हांखे ॾेखारियूं हज़रत शाह रुकन आलम नूरी हुज़ूरी जे मेन दरवाज़े जी गेट जंहिंमां अंदरि दाख़िल थीबो। मथां रोज़ो आहे, अदाई साईं जी गेट ऐं रोज़ो ऐं जेको आहे साम्हूं ॿी गेट ऐं नज़ारो चौधारी ॾेखारियो। माशाअल्लाह, ॾिसो त केॾो रूहानी ऐं तारीख़ी मंज़र आहे। हीअ सुहिणी गेट ऐं सुहिणो दरवाज़ो ऐं पंहिंजा बैकग्राउंड में ॿियूं शयूं बि आहिनि। माशाअल्लाह, हाणे असां अंदरि हलंदासीं वरी अंदरि। प्यारा दोस्तों, शाह रुकन आलम नूरी हुज़ूरी रहमतुल्लाह अलैह जे रोज़े जे नज़ारे सां गॾु असीं हींअर बीठा आहियूं। तव्हांखे हितां हेठि जेको आहे रोज़े खां केतिरो मुल्तान शहर थो ॾेखारिजे। जीअं अवां मिठी में ॾिसो त गॾी भिट खां हेठि मिठी ॾेखारिबी आहे, ईअं हज़रत रुकन आलम जे रोज़े खां हेठि मुल्तान शहर ॾेखारिजे थो। अदा ॾेखारियो। माशाअल्लाह, ॾिसो केॾो सुहिणो ऐं तारीख़ी शहर आहे। 800 साल खां वठी हुज़ूर गौसल आलमीन ऐं शाह रुकन आलम जे फैज़ जी बरकत सां हज़ारे लखे माण्हू रोज़ अचनि था, महीने में अचनि था, ज़ियारतूं कनि था पिया। हीउ मुल्तान शरीफ़ जो सुहिणो नज़ारो ऐं हीअ आहे तारीख़ी खबड़ जंहिंखे ॼार चइजे ऐं हुन सां गॾोगॾु ही साईं रोज़े जो नज़ारो बि थोरो ॾेखारियो। माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह, हीअ आहे मुल्तान शरीफ़ जी सुहिणी जेको आहे ज़ियारत। प्यारा दोस्तों, हींअर असीं शाह रुकन आलम जे रोज़े खां ॿाहिरि निकिरी आयासीं। हीअ सुहिणी गेट ऐं पोयां नज़ारो हेॾां घंटाघर ऐं अॼु खे चवंदुसि त मां तव्हांखे गेट बि ॾेखारे। सुहिणी कहिड़ी तारीख़ी गेट आहे ऐं शहर जो क़दीमी घंटाघर ऐं मेन नज़ारो आहे। माशाअल्लाह, ॾिसो हीअ केॾी सुहिणी गेट ठहियल आहे, सुहिणो नज़ारो आहे ऐं पढ़ंदा बि हलो था। अलाए शहर बि थोरो ॾेखारियल आहे घंटाघर। माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह, मुल्तान प्यारो शहर, तारीख़ी शहर, अल्लाह वारनि जो शहर, मदीनतुल औलिया, ॾाढो प्यारो शहर, सुहिणो नज़ारो, सुहिणी जेको आहे। तव्हां दोस्त मूंखे दुआ में यादि रखिजो। अब्दुल हफ़ीज़ सिकंदरी तव्हांजो फातिह। वरी महिरबानी वरी। प्यारा दोस्तों, असीं पहुची वियासीं अंदरि रोज़े में। शाह रुकन आलम नूरी हुज़ूरी जो रोज़ो आहे, मेन गेट ऐं रोज़ो ऐं मस्जिद शरीफ़। अदा ॾेखारियो। तारीख़, रूहानियत, सकाफ़त, तमामु हिकु सुहिणो नज़ारो।